जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधड़ी जे ॻोठ शाहबख्श लाशारी में स्पोर्ट्स फेस्टिवल थी गुज़रियो। हिकु हफ़्ते खां हलंदड़ 15 रांदियुनि जा मुक़ाबला थी गुज़रिया। रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स जे मुताबिक़ फेस्टिवल जो इफ़्तिताह जहाज़ रानी जे एथलीट कैंपेन अब्दुल लतीफ़ लाशारी कयो। क्रिकेट जी रांदि में हिंगोरनो हीरोज़ ब्लूज़ खटियो। फुटबॉल जी रांदि LFC क्लब खीराओ खटियो। मीरपुर ख़ास जी मज़बूत क्लब यंग स्टार क्लब खे सख़्त मुक़ाबले खां पोइ 4-5 तां शिकस्त ॾेई कामयाब थियो। वॉलीबॉल मुक़ाबलो लाशारी क्लब खटियो। बैडमिंटन जो मुक़ाबलो शाहिद जूणे जो ऐं मोहसिन लाशारी जी जोड़ीअ खटियो। साक्षी जो मुक़ाबलो लाशारी लायंस खटियो। लॉन्ग जंप जो मुक़ाबलो अब्दुल वहाब लाशारी 16 फुट जो जंप लॻाए खटियो। ज्यूलन थ्रू जो मुक़ाबलो गुलाम रसूल खटियो। शॉटपट थ्रू जो मुक़ाबलो दाऊद कमर लाशारी खटियो। मल्ह मुक़ाबले जो मुक़ाबलो पहिरीं जोड़ जे पहलवान नूर अहमद पंजाबी खटियो। मैराथन जो मुक़ाबलो फरहान मियो खटियो। 400 मीटर डोड़ जो मुक़ाबलो फरहान मियो खटियो। 200 मीटर डोड़ जो मुक़ाबलो अब्दुल वहाब खटियो। 100 मीटर जी डोड़ जो मुक़ाबलो अब्दुल वहाब खटियो। जूनियर डोड़ जो मुक़ाबलो अवेस सलाम लाशारी खटियो। सीनियर्स डोड़ जो मुक़ाबलो कैप्टन अब्दुल लतीफ़ लाशारी खटियो। इन मौक़े ते आयल महिमाननि जो अॻूणो टाउन ऑफिसर हिंगोरनो मोहम्मद ईसा राजर, एहसान अली हिंगोरनो, फेस्टिवल ऑर्गेनाइज़र याकूब लाशारी, अॻूणो नाज़िम यूसुफ खीराओ, मोहम्मद अली लाशारी, अॻूणो नाज़िम ॾाॾो, गुलाम मोहम्मद लाशारी, इब्राहिम लाशारी, चाइना जे एथलीट मुक़ाबलनि जी पोजीशन होल्डर अब्दुल करीम लाशारी, मीरपुर ख़ास रांदियुनि जो अॻुवाण मोहम्मद सलीम बलोच, मीरपुर ख़ास फुटबॉल रांदियुनि जो अॻुवाण अब्दुल हमीद बलोच, मोहम्मद हसन के, मीरपुर ख़ास मल्ह एसोसिएशन अॻुवाण आचर मरी, वॉलीबॉल मीरपुर ख़ास डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी डॉक्टर कमरुद्दीन लाशारी, क्रिकेट मीरपुर ख़ास जो अॻुवाण अफ़ज़ल नारेजो ऐं ॿिया महिमान मौजूदु हुआ। महिमाननि खे अजरक ऐं गिंदी टोपीअ जो तोहफ़ो पेश कयो वियो। महिमाननि कामयाब टीमुनि ऐं रांदीगरनि में इनाम विरहाया। कामयाब फेस्टिवल जो इनक़ाद ते 10,000 रुपया कैश इनाम ऐं फेस्टिवल जो चीफ ऑर्गेनाइज़र शेर मोहम्मद दर्स ऐं हाजी याकूब लाशारी खे शील्डूं ॾिनियूं वयूं। सूर्या बादशाह एजुकेशन ऐं स्पोर्ट्स वेलफेयर मीरपुर ख़ास पारां सैफुल्ला लाशारी खे एमरजंग एथलीट मीरपुर ख़ास जी शील्ड ऐं कैप्टन अब्दुल लतीफ़ खे 53 साल जी उमिरि बावजूद मैराथन में 4 किलोमीटर मुक़ाबले में हिसो वठण ऐं फ़ासिलो तइ करण ते लेजेंड एथलीट जी शील्ड ॾिनी वई।